जी नाज़रीन, कश्मीर में आम ख़बर है जेका अवां सां शेयर कयूं पिया। कश्मीर में अगवा थियल डॉक्टर मुनीर नाइच बडाणी लॻो अगवा थी वियल मुखी जगदीश कुमार ऐं संदसि पोटो जयदीप कुमार बाज़ाब थी विया। कश्मीर में गुज़िरियल 4 ॾींहनि खां वठी धरणे सबबि मुग़वियुनि जी बाज़ाबी मुमकिन थी आहे। यादि रहे त धरणे में SSP कश्मीर कंदाकोट अमजद अहमद शेख पहुतो हो। उन 24 कलाकनि जी मोहलत वरिती हुई, पर वारसनि पारां धरणो ख़त्म न कयो वियो। वारसनि जो चवणो हो त असांखे सभु जा सभु मुग़वी हिते रोड ते मिलनि। कुझु कलाकनि बाद SSP कश्मीर कंदाकोट अमजद अहमद शेख 3 मुग़वियुनि मुनीर नाइच, मुखी जगदीश कुमार ऐं संदसि पोटो जयदीप कुमार खे खणी मज़ारी हाउस आयो, जिते वारसनि हवाले कयो वियो। धरणो हिन वक़्तु बि जारी आहे। धरणे में वेठल माण्हुनि जो चवणु आहे त जेसिताईं सभु मुग़वी बाज़ाब न थींदा असां धरणो हणी वेठल रहंदासीं। जॾहिं त धरणे में सनान कुरैशी, ज़ैन शाह ऐं ॿियनि पार्टियुनि सां वाबस्ता अॻुवाण पिणु अगवा थी वियल मुग़वियुनि जे वारसनि सां हिन वक़्तु बि धरणे में वेठल आहिनि। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो The Indian Web News।